नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त DHO ऑफिस घोटकी में सरकारी दवाऊं चोरी करे वेकिरो करण वारो मामलो सिहत खाते जे सूबाई वज़ीर अज़रा पेचियो जे नोटिस वठण बाद सिहत खाते जे डायरेक्टर जनरल पारां जोड़ियल जांच टीम DHO खैरपुर मोहम्मद हसन बुरड़ो ऐं DHO सखर जमील महर जी सरबराही में टीम तालका अस्पताल घोटकी ऐं DHO ऑफिस मीरपुर माथेलो पहुती, जिते अमले में थलथलो मची वियो। जांच टीम पारां तालका अस्पताल ऐं DHO ऑफिस जी मेडिकल स्टोर में पियल दवाउनि जो रिकॉर्ड पिणु चेक कयो वियो। इन मौके ते जांच टीम जे सरबराह मोहम्मद हसन बुरड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 ॾींहं अॻु DHO ऑफिस मां दवाऊं चोरियूं करे वेकिरो करण वारो मामले खां पोइ अॼु DG हेल्थ जे हुकुम ते जांच लाइ पहुता आहियूं। इन हिसाब सां असांखे इहो लेटर मिलियो आहे त तव्हां जेका आहे घोटकी हॉस्पिटल में वञी इंक्वायरी कयो। पर हिते जॾहिं असां आया आहियूं त असांखे पुलिस डिपार्टमेंट जो सहकार बि आहे। असां SP साहब खे लेटर लिखियोसीं, SHO साहब खे लिखियो आहे। मीडिया में भी यह खबर हली तो भाई माण्हू जो रिसोर्स पर DHO ऑफिस जो अंदर आहे। तंहिंजे करे असां पुलिस डिपार्टमेंट जे तावन सां SP साहब जा शुक्रगुज़ार आहियूं। पंहिंजे SHO साहब मोकिलियो आहे। असां जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे वठी वेंदासीं रिसोर्स लाइ DHO ऑफिस में इंक्वायरी हिते वञी हिन असां DHO ऑफिस में वञी रहिया आहियूं। हुते सॼो ॾिसी असां हिते ओवरऑल जेका आहे तव्हांजी तालका हॉस्पिटल घोटकी में स्टोर मेडिसिन जो रिकॉर्ड वग़ैरह चेक कयोसीं। हिन खां सॼी असां हर शइ जो हिसाब वठंदासीं त केतिरी मेडिसिन ख़रीद थी आहे, केतिरी एक्सपेंस थी आहे। उन खां पोइ असां DHO ऑफिस वञी रहिया आहियूं। ख़ासि करे फोकस कंदासीं उन इंजेक्शन खे जेका ॿार लिखी आहे। पर ओवरऑल असां DHO ऑफिस जी इंक्वायरी करे गवर्नमेंट खे पंहिंजी रिपोर्ट एक्सपेंस थी वई आहे जेका उन सर्च करे छॾिया। बाक़ी जेको स्टॉक हिन जो पियो आहे ऐं MS डॉक्टर वा मलक जेका असांजी स्टेटमेंट आहे त उहा माना मीडिया जे थ्रू जेका माना थी आहे। असांजे मथां का इल्ज़ाम कोन्हे। असांजी दवा मौजूदु आहे जेका इंक्वायरी असांजी माना DHO खैरपुर मोहम्मद हसन अबड़ो साहब प्लस DHO जमील अहमद सखर साहब उन्हनि क्वारी कया। असां वटि इहा मुनफ़र आई हज़ार जेको आहे पूरो 18 जेको 18/3/20 ते आहे जेका असां वटि ख़तमु थी आहे। न असांजी इंजेक्शन आहे, न असां वटि का चोरी पकड़ियल आहे। इल्ज़ाम जेके छोकिरा असांजे सिरी चवंदे प्लस मोहम्मद अनवर ऐं स्टॉक रजिस्टर मुताबिक़ उन्हनि पहिरियां स्टेट जे वोट दवा 7 या 8 लख तो माना असां वटि जेका माना मिस हिट हुजे हा या निगलिजेंस हुजे हा दवा चोरी थी लॻे उहो 7 लख करे विया आहिनि। असां वटि दवा मौजूदु आहे। माना जेको आहे इंक्वायरी मुताबिक़ असांजी दवा चोरी थी बि न आहे। असां मुंहिंजो इल्ज़ाम साॻा माना जेके अक्यूज़ हुया जॾहिं घोटकी में आया कोरोना वायरस टेस्ट करण लाइ अंडर पुलिस कस्टडी में उन्हनि इहा बयान ॾिनो त दवा असां घोटकी जे माण्हू खे सुञाणियूं कोन था। न को घोटकी जी दवा चोरी थी आहे, न को असां वटि चोरी थियल बि आहे। असां वटि हर शइ अवेलेबल रिकॉर्ड बता। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।